दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू ए सेक्शन थाने जी हद में दादू शहर जे कायम नगर कॉलोनी जे रहवासी औरतन शहजादी सोलंकी अनवर साल ममताज सोलंकी हथन में पाक कलाम खणी आतो छाजी मुज़ाहरो करे रोईंदे मीडिया अॻियां आहियूं त असांजो नौजवान 16 सालनि जो आमिर अली वल्द अली नवाज़ सोलंकी पंहिंजे कबाड़ी जी दुकान तां गुम थी वियो। असां दादू थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे। हिननि सेशन जज दादू ऐं एसएसपी दादू डॉक्टर समीउल्लाह सुमरो ऐं वस वारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त आमिर अली सोलंकी जी ॻोल्हा में मदद कई वञे। गरीब मुस्किन हुन पुराने सदके असांजी मदद कयो। असांजे मासूम बच्चो खे किराए ते वेठा पीना पंहिंजे बच्चे खे कीअं ॻोल्हा कंदे पुराने सदके जंहिं भाउ खे हथ अची असांखे पुराने ते रहम करे असांजो बच्चो असांखे अलाह जे वास्ते को निमाज़ पढ़ंदो हूंदो को क़ुरान पढ़ंदो हूंदो हिन क़ुरान जे सदके असांजो बच्चो अब वहाँ रखो। ये